चओ उन्हनि खे बि हुकुम कयो त हू बि अल्लाह जे अहकामात खे सुहिणे अंदाज़ सां वठनि, यानी आजिज़ी, इन्हिना, शौक़, ज़ौक़, इश्तियाक, तलब ऐं तड़प सां अल्लाह जे अहकामात खे वठनि ऐं उन्हनि खे पूरे करण जी कोशिशि कनि। अल्लाह तबारक व तआला जे अहकामात जे मुक़ाबले में माण्हू कॾहिं बि वॾाई न ॾेखारे, तकबुर न ॾेखारे, कॾहिं बि लाग़रती न हुजे। जॾहिं माण्हू तकबुर में, वॾाई में अचे थो, गुरूर में अचे थो, त पोइ गुरूर जे करे हू हदूं ओरांगे वेंदो आहे। पोइ हक़ जो जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे त हक़ वारे पासे खां गुरूर जे बिना ते, तकबुर जी बिना ते ओॾा वाझाईंदो ई कोन्हे। बाक़ी सरकशी आहे, नाफ़रमानी जा कम आहिनि, ओॾा ई माण्हू वधंदो वेंदो आहे। इहा तकबुर जो नतीजो आहे, अंजाम आहे तकबुर जो। जॾहिं माण्हू तकबुर, वॾाई, इनाद, हठ धर्मी, ज़िद्दत में ईंदो आहे त उन जी दिलि जे मथां एॾी मोहर लॻी वेंदी आहे जो उहो हक़ खे क़बूल कोन कंदो आहे, हक़ जे मुक़ाबले में ईंदो आहे, हक़ खे छॾे ॾींदो आहे सम्झण खां पोइ बि। ऐं जॾहिं त बातिल रस्ता आहिनि, नफ़्सानी ख़्वाहिशात जा तौर तरीक़ा आहिनि, उन्हनि जे माण्हू भॻो वेंदो आहे, रोकियो कोन कंदो आहे। फरमाया सिर्फ़ वन आयाती अल्लज़ीन यतकब्बरून फिल अर्ज़ि बिग़ैरिल हक़। अन क़रीब फेरे छॾींदा आहियूं असां पंहिंजे आयात खे उन्हनि शख़्सनि खां जेके ज़मीन में वॾाई कनि था ना हक़, छो त वॾाई सिर्फ़ु अल्लाह खे जो आहे। हदीस कुदसी आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त अल्लाह जो फरमान आहे, अल किब्रु रिदाई, वॾाई वो रब जी चादर आहे। जेको माण्हू वॾाई थो करे, तकबुर थो करे, ईअं सम्झो त हू रब जी चादर खे लहण जी कोशिशि पियो करे। ऐं तकबुर ऐं वॾाई जो करे थो त पोइ अल्लाह उनखे गुमराह थो करे छॾे। फरमाया जेको तकबुर ऐं वॾाई कनि था ज़मीन में, असां पंहिंजूं आयतूं उन्हनि खां फेरे छॾींदा आहियूं, यानी उन्हनि खे आयात ख़ुदाबंदी जे मथां, अहकामात ख़ुदाबंदी जे मथां अमल जी तौफ़ीक़ नथी मिले। वई यरौ सबील रुश्द ला यत्तखिदूहु सबीला, ऐं जेकॾहिं इहे रुश्द ऐं भलाई जे रस्ते खे ॾिसंदा, ला यत्तखिदूहु सबीला, त उन वक़्त में इहा वाट कोन वठंदा। वई यरौ सबीलल ग़य्य यत्तखिदूहु सबीला, ऐं जेकॾहिं ॾिसंदा इहो को सरकशी ऐं नाफ़रमानी वारो दग, यत्तखिदूहु सबीला, उन दग ते ई हली पवंदा। सरकशी वारो को दग आहे, नाफ़रमानी वारो को दग आहे, चोरी, ज़ोरी, जबर, डाट, हथ धर्मी, उन दग खे वठंदा। बाक़ी जेको रुश्द ऐं कामयाबी वारो जेको दग हूंदो, भलाई ऐं दीन वारो दग हूंदो, उन खां परे थी वेंदा आहिनि। छो? ज़ालिक बिअन्नहुम कज़्ज़बू बिआयातिना, इहो इन जे करे जो तकबुर ऐं वॾाई जी बिना ते हिननि असांजी आयतुनि जो इनकार कयो, उन्हनि जी तकज़ीब कई, उन्हनि खे कूड़ो भायो। वकालू अन्हा गाफ़िलीन, ऐं उहे असांजी आयतुनि खां गाफ़िल रहिया। गाफ़िल रहण जे करे, उन्हनि जी तकज़ीब करण जे लाइ करे, उन्हनि जी दिलनि जे मथां अहिड़ी मोहर लॻी वई आहे जो जेकॾहिं भलाई जो को दग ॾिसनि पिया, भलाई जो को मौक़ो अचे पियो त उन वक़्त में नेकी वारो दग न पिया वठनि, पर जेकॾहिं कंहिं बुराई वारो दग ॾिसनि पिया, नाफ़रमानी ऐं सरकशी वारो, त उन पासे हलिया पिया वञनि। अल्लाह तबारक व तआला किब्र खां, वॾाई खां, हठ धर्मी खां पनाह में रखे। माण्हू कमज़ोर आहे ऐं कई अहकाम ख़ुदाबंदी बाने खां टुटनि था, पर कंहिं बि हुकुम शरई जी दिलि में तख़फ़ीफ़ न हुजे, उन जी हलकड़ाई न हुजे, हल्को सम्झे करे कंहिं बि हुकुम खे न छॾिजे। जेकॾहिं हुकुम शरई कंहिं बि हुकुम खे जेकॾहिं हलकड़ो सम्झो वियो, घटि सम्झो वियो, उन जी तौहीन कई वई, त कोई इहा शइ ख़तरे खां ख़ाली कोन्हे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी अहकामात शरीअ जी पूरी अमानत ज़मीन, आसमान, जबलनि खे पेश कई। इन्ना अरज़नल अमानत अला समावाति वल अर्ज़ि वल जिबाल फ़अबैन अन यहमिलनहा, उन्हनि इन पूरे अहकाम शरईअ जी अमानत खणण खां इनकार कयो, माज़रत कयो। अल्लाह तबारक व तआला उनजी माज़रत खे क़बूल कयो। पर होॾे ॾिसो, इब्लीस आहे,
उनखे सिर्फ़ु हिकिड़ो ई हुकुम थियो आहे, उसजुदु लि आदम, आदम खे सजदो कर। त उन सजदे खां इनकार कयो आहे। त अल्लाह ताला उनखे 3-4 सज़ाऊं नक़ल ॾिनियूं। वकान मिनल काफ़िरीन, काफ़िर थी पियो। फ़ख़्रुज मिनहा, जन्नत खां कढियो वियो। इन्नक रजीम, तड़िजी पियो। इन अलैका लानत इला यौमिद्दीन, ता क़यामत उन जे मथां लानत आहे, कॾहिं बि उनखे तौबा जी तौफ़ीक़ कोन मिलंदी। हाणे हिकिड़े सजदे जे इनकार जे करे ईमान बि वियो, ॿाड़ी ॿाड़ी ते जंहिंजो सजदो, एॾो वॾो आबिद, इबादतूं बि वियूं, जन्नत में पियो रहे, जन्नत खां बि कढियो वियो, एॾो नेक, शुमार फ़रिश्तनि में पियो थिए, जेतोणीकि हुयो जिन, पर इबादत अहिड़ी आबिद एॾो हुयो जो उहो फ़रिश्तनि में पियो शुमार थिए, पर सभु कुझु उन जी हली वई। हाणे हेॾे ज़मीन आसमान ऐं जबलनि पूरा अहकाम खणण खां इनकार करे विधो त रब्बा हे असां अहकाम नथा खणी सघूं, अल्लाह ॾमरियो कोन। पर शैतान इब्लीस जे हिकु ई इनकार जे करे रब ॾमरिजी पियो ऐं हमेशह जे लाइ उहो दड़िजी पियो। छो त इन्हनि जो जेको इनकार हुयो ज़मीन आसमान जबलनि जो हू पाण खे नंढो पिया सम्झनि, अल्लाह जे अहकामात खे वॾो पिया सम्झनि, व अशफ़क़्न मिन्हा, ऐं उन्हनि अहकामात खां डिॼी पिया त एॾो वॾो बोझ ऐं भार असां कीअं खणी सघंदासीं। माज़रत कयो, रब जी माज़रत क़बूल करे छॾी। पर शैतान खे जो सजदे जो हुकुम थियो, अबा वस्तकबरा, उन इनकार कयो, पर वॾो सम्झी करे उन तकबुर कई। अल्लाह जे हुकमनि में उन पंहिंजा क़यास हलाया। अना ख़ैरुम मिन्हु ख़लक़तनी मिन नार व ख़लक़तहु मिन तीन, रब्बा तुंहिंजो त नऊज़ु बिल्लाह हुकुम ई सही कोन्हे। हीअ हुकुम करे, हुकुम त ईअं हुजणु घुरिजे हा जो आदम मूंखे सजदो करे हा, जो ख़लक़तनी मिन नार व ख़लक़तहु मिन तीन, तो मूंखे बाह मां पैदा कयो, आदम खे मिटी मां पैदा कयो। बाह जेका आहे मिटी खां वधीक बुलंद शान वारी आहे, मक़ाम वारी आहे, तंहिंजे करे हुजणु इहो घुरिजे हा त आदम खे हुकुम थिए हा त मूंखे सजदो करे हा, पर तो त कमु हुकुम उबतो ॾेई छॾियो। अल्लाह जे हुकुम में उन पंहिंजी क़यास आराई हलाई ऐं तकबुर जी वॾाई ॾेखारे त हमेशह हमेशह जे लाइ तरक़ी कयो। त माण्हू हर वक़्तु ख़ुदा खां डिॼंदो बि रहे, कंहिं बि हुक्म शरई जी तख़फ़ीफ़ न हुजे, दिलि में हलकड़ाई न हुजे, कंहिं बि हुकुम खे घटि सम्झी करे माण्हू न छॾे। हा, बाक़ी माण्हू कमज़ोर आहे, जेकॾहिं के कमियूं कोताहियूं रहिजी थियूं वञनि त अल्लाह तबारक व तआला